अस्सलाम वालेकुम दोस्तों, प्रोग्राम सर निसरिया पांद में तव्हां अख्तर तबस्सुम हम कलाम आया सलाम क़बूल पवे। साईं मुंहिंजा अॼु जी कहाणी जो उनवान आहे हिकु चोर। इहा कहाणी जे अंदरि तमामु वॾो सबक़ु समायल आहे। तव्हां ॿुधी तव्हांजो ज़रूरु हिन मां सबक़ु पिराईंदा। साईं मुंहिंजा राति जे वक़्तु हिकु चोर हिकु घर में दाख़िल थियो। जवान एक कमरे जो दरवाज़ो खोलियो त खट ते हिकु पोढ़ी औरत सुती पई हुई। चोर जे पेरनि जी आवाज़ ते उन जी अखि खुली वई। चोर घबराए उन जे तरफ़ ॾिठो त उन लेटी लेटी चयो त पुटु तूं शिकिल सूरत मां सुठे घराणे जो पियो लॻीं, यकीनन हालात खां मजबूर थी इन रस्ते ते आयो आहीं। ख़ैर का ॻाल्हि न आहे पुटु, अलमारी जे टीएं खाने में हिकु तिजोरी अथई, उन में समूरो माल ऐं खज़ानो पियो अथई। इहो सभु तुंहिंजो ऐं इहो ख़ामोशी सां तूं खणी हलियो वञजां। पर पहिरियां मुंहिंजे भरिसां अची वेह। मूं हाण हिकु ख्वाबु ॾिठो आहे, इहो ॿुधी उन जी तहबीर मूंखे ॿुधाए। चोर उन जी रहम दिली ऐं शफ़क़त खां तमामु घणो मुतासिर थियो ऐं ख़ुशीअ सां उन जे भरिसां अची वेही रहियो। पोड़ी पंहिंजो ख्वाबु ॿुधाइणु शुरू कयो। चई, पुटु मूं ख्वाबु ॾिठो त हिकु रेगिस्तान में गुम थी वई हां। ओचितो हिकु सिरण मुंहिंजे भरिसां आई ऐं उन ज़ोर ज़ोर सां टे भेरा चयो, माजिद माजिद माजिद। बसि पर ख्वाबु ख़तमु थी वियो। मुंहिंजी अखि खुली वई। हाणे उन ख्वाब जी तहबीर ॾिस त इहा माजरा छा आहे। चोर सोच में पइजी वियो। एतिरी में बराबरि वारे कमरे मां पोड़ी जो पुटु निकिरी आयो, जंहिंजो नालो पोड़ी ज़ोर ज़ोर सां खयो पिए। इहो उथी पियो। उन अंदरि अची चोर खे ठाहकी मार ॾिनी त पोड़ीअ चयो, बसि पुटु माजिद बसि कर, हाणे गंज थियसि। उन ते चोर चयसि, पोड़ी न रोकियसि, न त मूंखे अञा ई वधीक मारे त जीअं अॻिते लाइ यादि रहे त मां चोर आहियां, न की ख्वाबनि जी तहबीर ॾिसण वारो। जी हा दोस्तो, हीअ मुंहिंजी अॼु जी कहाणी तव्हांखे कीअं लॻी, पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कजो। तव्हांखे मुंहिंजी जेका वीडियोज़ आहे या पसंदि अचे थी या नथी अचे, उन जे तव्हां मूंखे मोट में या उनजो जेको तव्हां पसंदीदगी जो इज़हार जेको कयो था उहो लाइक ऐं कमेंट जे ज़रिए कंदा कयो त तव्हां मूंखे जीअं ख़बर पवे त तव्हां मुंहिंजे दोस्तनि खे कहिड़ी शइ पसंदि आहे। तव्हां पंहिंजे राय जो इज़हार कमेंट ज़रिए बि ॾेई सघो था। तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ॾिसो था, उनखे सब्सक्राइब कयो था, पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो था। तव्हांजी वॾी महिरबानी, वॾा थोरा।